बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ सामीन इकराम, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त बाज़ार में वञण सां रुगो गुनाह ई गुनाह मिलंदा आहिनि, छो त उते बेपर्दगी आम हूंदी आहे ऐं बाज़ार में वञणु असांजी मजबूरी बि आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कमकार सां माण्हू बाज़ार में कंहिं ख़रीदारी जे हिसाब सां वेंदो आहे, त पोइ जेकॾहिं असां उते अल्लाह जो ज़िक्र कंदासीं ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद व सलाम मोकिलींदासीं त असांजे मथां भलाई भलाई थींदी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बि शख़्स बाज़ार में दाख़िल थिए त दाख़िल थियण खां बाद में ही कलमा पढ़ंदो, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु युहयी व युमीतु व हुवा हय्युल ला यमूतु बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। त अल्लाह तबारक व तआला उन शख़्स जे आमाल नामे में हज़ार हज़ार नेकियूं लिखाईंदो ऐं हज़ार हज़ार सगीरा गुनाह माफ़ फरमाईंदो ऐं उन जा हज़ार हज़ार बुलंद दरजात बुलंद फरमाईंदो। ऐं ॿी रिवायत में बि ईंदो आहे त उन शख़्स जे लाइ अल्लाह तबारक व तआला जन्नत में हिकिड़ो महल तयारु फरमाईंदो आहे। सो इन्हनि कलमनि खे ज़हन में रखी छॾियो, यादि कयो, ॿियनि खे बि ॿुधायो त जॾहिं बि असां बाज़ार में वञूं त इहे कलमा वञण वक़्तु पढ़ूं त अल्लाह तबारक व तआला बरकतूं अता फरमाईंदो। वमा अलैना इल्लल बलाग।